कंबर शहजादकोट जी गरीबाबाद महले जी रवासिन तरफां ए सेक्शन पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कयो। मुज़ाहिरीन एहतजाजी रैली कढी कोटू मोटू चौक ते पिण धरणो हयो। मुज़ाहिरीन में हुबदार मीरजत, आशिक मक्सी, मंसूर अब्बासी, आसिफ मंगी, सफदर ख़ासकली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में चोरियूं ऐं फुर रोज़ानो जो मामूल बणिजी वयूं आहिनि, जॾहिं त पुलिस घेरी निंड में सुतल आहे। हिननि चयो त गरीबाबाद महले में चोरियूं आम थी वयूं आहिनि ऐं हिक हफ़्ते दौरान 11 चोरी जूं वारदातूं थी चुकियूं आहिनि। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻायो त पुलिस ॾोहारियुनि अंसरनि ऐं फौरन ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरन ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे। पुलिस इंतजामिया